ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 11/9/2025। अॼु मिठा भावर चवंदा मीठे मीठे ॿार, तव्हां सॼी दुनिया जा सच्चा मित्र आहियो। तव्हांजी कंहिंसां बि शत्रुता न हुजणी खपे। प्रश्न आहे, तव्हां रूहानी मिलिट्री आहियो। तव्हांखे बाप जो कहिड़ो डायरेक्शन मिलियल आहे जंहिंखे अमल में लाइणो? उत्तर आहे, तव्हांखे डायरेक्शन आहे कि बैच सदा लॻो रहे। कोई बि पुछे इहे छा आहे, तव्हां केरु आहियो, त चओ असां आहियूं सॼी दुनिया सां काम अग्नि खे बुझाइण वारा फायर ब्रिगेड। हिन समय सॼी दुनिया में काम अग्नि लॻल आहे न। असां सभिनि खे संदेश ॾींदा आहियूं, हाणे पवित्र ठहो, दैवी गुण धारण करो त ॿेड़ो पार थी वञे। हिन समय सॼी दुनिया में काम जी अग्नि लॻल आहे। असां सभिनि खे संदेश ॾींदा आहियूं कि हाणे पवित्र ठहो, दैवी गुण धारण करो त ॿेड़ो पार थी वञे। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿार सहज यादि में वेठा आहिनि। कोई खे डिफ़िकल्ट लॻंदो आहे, ॾाढा मूंझदा आहिनि कि असां टाइम अथवा स्ट्रिक्ट थी करे वियूं। बाबा चईंदा आहिनि ईअं कोई ॻाल्हि न आहे, कीअं बि वियो बाबा खे सिर्फ़ु यादि करिणो। इन में मुश्किलात जी ॻाल्हि न आहे। उहो हठी योगी ईअं टाइट थी करे वेहींदा आहिनि, टंग ते टंग चढ़ाईंदा आहिनि। हिते त बाप चईंदा आहिनि आराम सां वियो, बाप खे ॿियो 84 जे चक्कर खे यादि करो। इहा आहे ई सहज यादि। उते वेंदे बुद्धि में रहे। जीअं ॾिसो, इहो नंढो ॿारु बाजू में वेठो आहे, इन जी बुद्धि में आहे माउ बाप जी यादि हूंदी। इनखे नंढे ॿारनि खे पंहिंजे माउ पीउ जी यादि हूंदी आहे न। तव्हां बि ॿार आहियो न, बाप खे यादि करणु त सहज आहे। असां बाबा जा ॿार आहियूं, बाबा सां ई वरसो वठिणो आहे न। शरीर निर्वात गृहस्थ व्यवहार में भल रहो, है ना। शरीर निर्वात गृहस्थ व्यवहार में भल रहो। सिर्फ़ु ॿियनि जी यादि बुद्धि सां कढी वठो। कोई हनुमान खे, कोई कंहिंखे, साधू आदि खे यादि कंदा आहिनि, उहो यादि छॾे ॾियो। यादि त कंदा आहिनि न। पूजा जे लाइ पुजारी खे मंदर में वञिणो पवंदो आहे। हिन में काथे वञण जी दरकार न आहे, है ना। हिन में काथे वञण जी दरकार न आहे। कोई बि मिले चओ शिव बाबा चईंदा आहिनि मुंहिंजे हिकु बाप खे यादि करो। शिव बाबा त निराकार आहिनि न। ज़रूरु उहे साकार में अची करे चईंदा हूंदा कि मूंखे यादि करो। छोजो बाबा जी यादि ई सुरक्षा जो कवच है ना। ईअं न कोई बाबा खे पंहिंजो नाम बालो करिणो आहे। छोजो हिन समय आसुरी शक्तियुनि ते विजय प्राप्त करण जो सुरक्षा कवच या बाबा जी यादि। ज़रूरु उहा साकार में ई अची करे चईंदा हूंदा मामिकम यादि करो, मां पतित पावन आहियां। इहे त राइट अक्षर आहे न। बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो। तव्हां सभु पतित आहियो न। तव्हां सभु पतित आहियो। इहे पतित तमो प्रधान दुनिया आहिनि। इन करे बाबा चईंदा आहिनि कोई बि देहधारी खे यादि न करो। इहा त सुठी ॻाल्हि आहे न। कोई गुरू आदि जी महिमा न कंदा आहिनि। बाप सिर्फ़ु चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हांजा पाप कटिजी वेंदा,
है न। बाबा जी याद सुरक्षा जो कवच पाप कटजी वेंदा। ये आहे योग बल अथवा योग अग्नि। बेहद जो बाप त सच चईंदा आहिनि न। गीता जो भॻवानु निराकारी आहे। श्री कृष्ण जी ॻाल्हि ई न आहे। भॻवानु चईंदा आहिनि सिर्फ़ु मूंखे यादि करो। भॻवानु चईंदा आहिनि सिर्फ़ु मूंखे यादि करो। ॿियो कोई उपाय ई न आहे। पावन थी करे वञण सां ऊच पद पाईंदव, न त कम पद पाईंदव। असां तव्हांखे बाप जो संदेश ॾींदा आहियूं। मां संदेशी आहियां। इन सम्झाइण में कोई तकलीफ़ न आहे। माताऊं अहिल्याऊं कुब्जाऊं बि ऊच पद पाए सघंदियूं आहिनि। चाहे हिते रहण वारा हुजनि, चाहे घर गृहस्थी में रहण वारा हुजनि। ईअं न कि हिते रहण वारा जास्ती यादि करे सघंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि ॿाहिरि में रहण वारा बि ॾाढा यादि में रही सघंदा आहिनि, ॾाढा सर्विस करे सघंदा आहिनि। हिते बि बाबा सां रिफ्रेश थी करे वेंदा आहिनि त अंदर में केतिरी ख़ुशी रहणी खपे। हिन छीछी दुनिया में त बाक़ी थोरा रोज़ आहियूं। पोइ हलंदासीं श्री कृष्णपुरी में। श्री कृष्ण जे मंदिर में बि सुखधाम, श्री कृष्ण जे मंदिर खे बि सुखधाम चईंदा आहिनि त ॿारनि खे अपार ख़ुशी हुजणी खपे। जबकि तव्हां बेहद जे बाप जा ठहिया आहियो, तव्हांखे ई स्वर्ग जो मालिक ठाहियो हुयो न। तव्हां बि चईंदा आहियो बाबा 5000 वर्ष पहिरियों बि असां तव्हां सां मिलिया हुआसीं, पोइ वरी मिलंदासीं। हाणे बाबा खे यादि करण सां माया ते जीत पाइणी आहे। हाणे हिन दुखधाम में त रहणो न आहे। तव्हां पढ़ंदा आहियो सुखधाम में वञण लाइ। सभिनि खे हिसाब किताब सभिनि जो चुक्तो करे वापसि वञिणो आहे। मां आयो आहे नई दुनिया स्थापना करणु। बाक़ी सभु आत्माऊं मुक्तिधाम में हली वेंदियूं। बाबा चईंदा आहिनि मां कालनि जो काल आहे। सभिनि खे शरीरनि सां छुड़ाए ऐं आत्माउनि खे वठी वेंदो। सभिनि खे शरीरनि सां छुड़ाए ऐं आत्माउनि खे मथे वठी वेंदो। सभु चईंदा आहिनि असां जल्दी वञूं, हिते त रहणो ई न आहे। इहा त पुराणी दुनिया आहे, पुराणो शरीर आहे। हाणे बाबा चईंदा आहिनि मां सभिनि खे वठी वेंदुमि, छॾंदमि कंहिंखे बि न। तव्हां सॾु कयो आहे न हे पतित पावन अचो, बल यादि कंदा रहंदा आहिनि परंतु अर्थ कुझु न सम्झंदा आहिनि। पतित पावन जी केतिरी धुन लॻाईंदा आहिनि। पोइ चईंदा आहिनि रघुपति राघव राजा राम। हाणे शिव बाबा त राजा ठहींदा न आहिनि, राजा ई कंदा न आहिनि। उन्हनि खे राजा राम चइणु रॉन्ग आहे। माला जॾहिं सिमरंदा आहिनि त राम राम चईंदा आहिनि, उन में भॻवान जी यादि ईंदी आहे। भॻवान त आहे ई शिव। मनुष्यनि जे नाम ॾाढा रखियल आहिनि। श्री कृष्ण खे बि श्याम सुंदर, वैकुंठनाथ, माखन चोर आदि आदि नाम चई ॾींदा आहिनि। तव्हां हाणे श्री कृष्ण खे मक्खन चोर चईंदा, हुन थोरी कुझु चोरी कई, बिल्कुलु ई न। तव्हां हाणे सम्झंदा आहियो भॻवानु त हिकु निराकार आहे। कोई बि देहधारी खे भॻवानु चई न सघंदा आहियूं। ब्रह्मा विष्णु शंकर खे बि न चई सघंदा, त पोइ मनुष्य पंहिंजे खे भॻवानु कीअं चई सघंदा। वैजयंती माला सिर्फ़ु 108 जी ॻाल्हि आहे। शिव बाबा स्वर्ग स्थापना कई, उन्हनि जा इहे मालिक ठहिया। ज़रूरु उन सां पहिरियों उन्हनि इहो पुरुषार्थ कयो हूंदो। उनखे चइबो आहे कलयुग अंत सतयुग आदि जो संगम युग। इहे कल्प जो संगम युग आहे। मनुष्य पोइ युगे युगे चई ॾींदा आहिनि। अवतार नाम बि भुलिजी विया। पोइ उन्हनि खे ठिकर भितर कण कण में चई ॾींदा आहिनि।
ये भी ड्रामा आहे न। जो ॻाल्हि पास्ट थी वेंदी आहे उनखे चइबो आहे ड्रामो। कोई सां झगड़ो आदि थियो, पास थियो, उनजो चिंतन न करिणो। अच्छा कोई कमु जास्ती चई तव्हां उन्हनि खे भुलिजी वञो। कल्प पहिरियों बि ईअं चयो हुई, इहे ॻाल्हियूं यादि रहण सां पोइ बिगड़ंदा रहंदा आहिनि। उहो ॻाल्हि पोइ कॾहिं भुलिजी बि चओ बि न, है न। उहो ॻाल्हि पोइ कॾहिं चइणी बि न खपे। अहिड़ी ॻाल्हियुनि सां जंहिंसां दुख थींदो आहे, परेशानी थींदी आहे, लड़ाई झगड़ा वधी सघंदा आहिनि। अहिड़ी ॻाल्हियुनि खे यादि बि न रखिणो आहे ऐं चइणो बि न आहे। तव्हां ॿारनि खे सर्विस त करणी आहे, सर्विस में कोई विघ्न न पाइणो खपे, सर्विस में कमज़ोरी न ॾेखारणी खपे। शिव बाबा जी सर्विस आहे न, उन में कॾहिं जरा बि न करणी खपे। है न, शिव बाबा जी सर्विस में जरा बि कॾहिं न करणी खपे। न त पंहिंजो पद भ्रष्ट करे ॾींदा। बाप जे मददगार ठहिया आहियो त पूरी मदद ॾियणी खपे न। बाप जी सर्विस करण में जरा बि दोखो न ॾियणो। बाप जी सर्विस करण में जरा बि दोखो न ॾियणो। सच्चाई सां बाबा जी सर्विस करो। पैगाम सभिनि खे पहुचाइणो ई आहे। बाबा चईंदा आहिनि म्यूज़ियम जो नाम अहिड़ो रखो जो मनुष्य ॾिसी अंदरि घुसी करे अची वञनि, सम्झनि छो जी इहा नई चीज़ आहे न। मनुष्य नई चीज़ ॾिसी करे अंदरि घुसंदा आहिनि। अॼुकल्ह ॿाहिरां सां ईंदा आहिनि भारत जो प्राचीन योग सिखणु। हाणे प्राचीन अर्थात पुराणे ते पुराणो। पुराणे ते पुराणो उहो त भॻवान जो ई सिखायल आहे न। राजयोग, प्राचीन राजयोग जंहिंखे 5000 वर्ष थिया आहिनि। सत्य त्रेता में योग हूंदो न आहे। जीअं सिखायो उहो त हली आहे, पोइ 5000 वर्ष पोइ ईंदा तॾहिं ई अची करे राजयोग सिखाइनि। प्राचीन अर्थात 5000 वर्ष पहिरियों भॻवान आया हुया। उहो ई भॻवान पोइ संगम ते अची करे राजयोग सिखाईंदा आहिनि, जंहिंसां पावन ठही सघंदा आहियूं असां। हिन समय त तत्व बि तमो प्रधान आहिनि। पाणी बि केतिरो नुक़सानु करे ॾींदो आहे, उपद्रव थींदा रहंदा आहिनि न। पुराणी दुनिया में सतयुग में उपद्रव जी ॻाल्हि ई न आहे। हिते त प्रकृति दासी ठही वेंदी आहे। हिते प्रकृति दुश्मन ठही करे दुख ॾींदी आहे। हिन लक्ष्मी नारायण जे राज्य में दुख जी ॻाल्हि ई न आहे। सतयुग हुयो, हाणे पोइ उहा स्थापना थिए थो। बाप प्राचीन राजयोग सिखाइनि था, पोइ 5000 वर्ष पोइ सिखाईंदा। जंहिंजो पाठ आहे उहो ई वॼाईंदा न, है न। जंहिंजो पाठ आहे, जंहिंजो पाठ हूंदो, जीअं बाबा जो पाठ आहे राजयोग सिखाइण त बाबा ई सिखाईंदा। बेहद जो बाप बि पाठ वॼाइनि था। बाबा चईंदा आहिनि मां हिन में प्रवेश करे स्थापना करे हली वेंदो आहे। हाहाकार खां पोइ जय जयकार थींदी आहे। पुराणी दुनिया ख़त्म थी वेंदी। इन लक्ष्मी नारायण जो राज्य त पुराणी दुनिया, इन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो त उन समय पुराणी दुनिया न हुई। 5000 वर्ष जी ॻाल्हि आहे न, लाखों वर्ष जी ॻाल्हि न थी सघंदी आहे। त बाप चईंदा आहिनि ॿिया सभु ॻाल्हियुनि खे छॾे हिन सर्विस में लॻी वञो, है न। ॿियनि सभु ॻाल्हियुनि खे छॾे
हिन सर्विस में लॻी वञो, पंहिंजो कल्याण करिणो आहे, रुठी करे सर्विस में धोखो न ॾियणो खपे। त बाप चईंदा आहिनि ॿिया सभु ॻाल्हियूं छॾे हिन सर्विस में लॻी वञो, पंहिंजो कल्याण करिणो आहे, रुठी करे सर्विस में धोखो न ॾियणो आहे। ये ईश्वरीय सर्विस आहे। माया जे तूफ़ान त ॾाढा ईंदा, परंतु बाप जी ईश्वरीय सर्विस में धोखो न ॾियणो है न। परंतु बाप जी ईश्वरीय सर्विस में असांखे कॾहिं बि धोखो न ॾियणो। बाप सर्विस अर्थ डायरेक्शन त ॾींदा रहंदा आहिनि। मित्र संबंधी आदि जो बि आया, सभिनि जा सच्चा मित्र तव्हां ई आहियो। तव्हां ब्रह्म कुमार कुमारियूं त सॼी दुनिया जा मित्र आहियो, छो जी तव्हां बाप जे मददगार आहियो न। मित्रनि सां कोई शत्रुता न थियणी खपे। कोई बि ॻाल्हि निकिरे त शिव बाबा खे यादि करो, बाबा जी श्रीमत में लॻी वञो। बाबा जी श्रीमत में लॻी वञे न त पंहिंजो नुक़सानु करे ॾींदा। ट्रेन में तव्हां ईंदा आहियो त सभु फ्री आहे, हुते त सभु फ्री आहे। बाप जी श्रीमत ते लॻी वञो, न त पंहिंजो नुक़सानु करे ॾींदा। ट्रेन में तव्हां ईंदा आहियो हुते त सभु फ्री आहे। हुते त सभु फ्री आहिनि, मतिलबु कोई कमु न आहे न। हीअं सर्विस जो ॾाढो सुठो चांस आहे। बैच त ॾाढा सुठी चीज़ आहे न। हर हिक खे लॻल हूंदो आहे। कोई पुछे तव्हां केरु आहियो त चओ असां फायर ब्रिगेड आहियूं। जीअं उहो फायर ब्रिगेड हूंदा आहिनि न, आग खे बुझाइण वारा। त हिन समय सॼी सृष्टि ते काम अग्नि में सभु जलियल आहिनि। हाणे बाबा चईंदा आहिनि काम मां शत्रु ते जीत पायो। बाप खे यादि करो, पवित्र ठहो, दैवी गुण धारण करो त बेड़ो पार थिए। ये बैच श्रीमत सां ई त ठहिया आहिनि। ॾाढा थोरा ॿार आहिनि जो बैच ते सर्विस कंदा आहिनि। बाबा मुरलिन में केतिरो सम्झाईंदा रहंदा आहिनि। हर हिकु ब्राह्मण वटि इहे बैच हुजणो खपे। कोई बि मिले हुनखे हिन ते सम्झाइणो आहे। इहो आहे बाबा, इन्हनि खे यादि करिणो आहे। असां साकार जी महिमा न कंदा आहियूं। सर्व जो सदगति दाता त हिकु निराकार बाप आहे, उन्हनि खे यादि करिणो आहे। यादि जे बल सां ई तव्हांजा पाप कटिजी वेंदा। पोइ अंत मते सुगति थी वेंदी आहे। बाबा चवनि था कि हीअं उन्हनि खे सम्झायो कि इन्हनि खे यादि करिणो आहे। असां साकार जी महिमा न कंदा आहियूं। सर्व जो सदगति दाता त हिकु निराकार बाप आहे, उन्हनि खे यादि करिणो आहे। यादि जे बल सां ई तव्हांजा पाप कटिजी वेंदा। पोइ अंत मते सुगति थी वेंदी, दुख धाम सां छुटिजी वेंदा। पोइ तव्हां विष्णुपुरी में अची वेंदा। दुख धाम सां छुटी वेंदा, पोइ तव्हां विष्णुपुरी में अची वेंदा। केतिरी वॾी ख़ुशख़बरी आहे न। लिटरेचर बि ॾेई सघंदा आहियूं। बाबा खे यादि करण सां दुख धाम सां छुटिजी वेंदा।
पोइ तव्हां विष्णुपुरी में अची वेंदव। लिटरेचर बि ॾेई सघंदा आहियो। चओ तव्हां ग़रीब आहियो त पोइ फ्री असां ॾेई सघंदा आहियूं। साहूकारनि वटि पैसा हूंदा आहिनि त पैसा ॾियणा ई खपनि, छो जी इहे त ॾाढा छपाइणा हूंदा न। इहा चीज़ अहिड़ी आहे जंहिंसां तव्हां फ़क़ीर सां विश्व जा मालिक ठही वेंदा। सम्झानी त मिलंदी रहंदी आहे। कोई बि धर्म वारो हुजे, चओ वास्तव में तव्हां आत्मा आहियो। पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। हाणे विनाश साम्हूं बीठो आहे। हीअ दुनिया त बदिलण वारी आहे। शिव बाबा खे यादि कंदव त विष्णुपुरी में अची वेंदव। चओ इहे तव्हांखे करोड़ों पद्मनि जी चीज़ असां ॾियूं था। हाणे विनाश साम्हूं बीठो आहे। ये दुनिया बदिलण वारी आहे। शिव बाबा खे यादि कंदा त विष्णुपुरी में अची वेंदा। चओ इहे तव्हांखे असां अहिड़ी चीज़ ॾियूं था जंहिंसां तव्हां करोड़ों पद्मनि जी चीज़ आहे। बाबा जो हिकु ज्ञान रतन ₹1,00,000 जो। त सोचो हिन में केॾा सारा रतन हूंदा। बाबा केतिरा सम्झाईंदा आहिनि बैच जी सर्विस करणी आहे, परंतु बैच लॻाईंदा ई न आहिनि। लज ईंदी आहे। ब्रह्मणी जो पार्टी खणी करे ईंदी आहे अथवा किथे ऑफिस आदि में अकेली वेंदी आहे त बैच ज़रूरु लॻल हुजे। जंहिंखे तव्हां हिन ते सम्झाईंदव त उहे ॾाढा ख़ुशि थींदा। चओ असां हिकु बाप खे ई मञंदा आहियूं। उहो ई सभिनि खे सुख शांती ॾियण वारो। उन्हनि खे यादि करिणो। पतित आत्मा त वञी न सघे। इहा पुराणी दुनिया बदिले थी। ईअं रास्ते में सर्विस कंदा अचिणो खपे। कंदा अचो, तव्हांजो नाम ॾाढो थींदो। बाबा सम्झाईंदा आहिनि शायदि लज ईंदी आहे त बैच पाए करे सर्विस न कंदा आहिनि। हिकु त बैच सीढ़ी जो चित्र अथवा त्रिमूर्ति गोलो झाड़ जो चित्र साथ में हुजे। आपस में वेही हिक ॿिए खे सम्झायो त सभु इकट्ठा थी वेंदा। बैच बि हुजे, चित्र बि हुजनि त आपस में साथ में वेठा आहियो ट्रेन या काॾे त ईअं डिस्कस करो। पुछंदा इहे छा आहे? चओ शिव बाबा इन्हनि द्वारा इहे नई दुनिया स्थापना था करनि। हाणे बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो, पवित्र ठहो। अपवित्र त वापसि वञी न सघे। ईअं मिठी मिठी ॻाल्हियूं ॿुधाइणियूं खपनि त ख़ुशी सां सभु ॿुधंदा, परंतु कोई जी बुद्धि में वेंदो ई न आहे, है न। परंतु कंहिंजी बुद्धि में वेंदो ई न आहे। सेंटर ते क्लास में वेंदा आहिनि त बि बैच लॻी रहे। असांखे जेतिरो उमंग हूंदो न त साम्हूं वारो बि ख़ुशी ख़ुशी सां ॿुधंदो। असां ईअं चईंदासीं त पोइ साम्हूं वारा बि ढिला थी वेंदा आहिनि। मिलिट्री वारा खे हिते बैच लॻल रहंदो आहे न। उन्हनि खे कॾहिं लज्जा ईंदी छा? तव्हां बि रूहानी मिलिट्री वारा आहियो। बाबा डायरेक्शन ॾींदा आहिनि, पोइ अमल में छो न लाहींदा आहियूं। बैच लॻल रहे त शिव बाबा जी यादि रहंदी। असां शिव बाबा जा ॿार आहियूं। दिन प्रतिदिन सेंटर्स बि खुलंदा वेंदा। कोई न कोई निकिरी ईंदा।
है ना, कोई न कोई निकिरी ईंदा। चईंदा फलाणे शहर में तव्हांजी ब्रांचिस न आहिनि, है ना। दिन प्रतिदिन बैच लॻो रहे त शिव बाबा जी यादि बि रहंदी। असां शिव बाबा जा ॿार आहियूं। दिन प्रतिदिन सेंटर्स बि खुलंदा वेंदा, कोई न कोई निकिरंदो ईंदो। चईंदा फलाणे शहर में तव्हांजी ब्रांच न आहे, चओ कोई प्रबंध करो मकान आदि जो, निमंत्रण ॾियो त असां अची करे सर्विस करे सघंदा आहियूं। हिम्मत बच्चे मदद बाप, जो हिम्मत कंदो उनजी बाबा बि मदद कंदा आहिनि। बाप त ॿारनि खे ई चईंदा न सेंटर खोलो, सर्विस करो। इहे सभु शिव बाबा जी दुकानूं आहिनि, ॿार द्वारा शिव बाबा हलाइनि था। शिव बाबा से एॾी सारी दुकानूं हलाइनि था, है न। दुकाननि ते बि सभु प्रकार जा माण्हू खपनि न, मैनेजर, असिस्टेंट मैनेजर, वॾो सेठ। अच्छा, मीठे मीठे सिकील ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कॾहिं आपस में रुठी करे सर्विस में धोखो न ॾियणो आहे, विघ्न रूप न ठहिणो, पंहिंजी कमज़ोरी न ॾेखारणी आहे, बाप जो पूरो पूरो मददगार ठहिणो। पंहिंजी कमज़ोरी कॾहिं न ॾेखारणी आहे। बाप जो पूरो पूरो मददगार ठहिणो, है न, विघ्न रूप न ठहिणो, पंहिंजी कमज़ोरी न ॾेखारणी आहे, बाप जो पूरो पूरो मददगार ठहिणो। कॾहिं कोई सां झगड़ो आदि थियो, पास थी वियो, उनजो चिंतन न करिणो आहे। कोई सां कम जास्ती बोल, कंहिं कम जास्ती बोलिया तव्हां उनखे भुलिजी वञो न। बाबा त चईंदा आहिनि सेकेंड पहिरियों ॻाल्हि भुलिजी वञो। माण्हू त सालो पुराणी ॻाल्हियूं यादि कंदा आहिनि न, त बाबा चईंदा आहिनि सभु भुलिजी वञो, सुठी सुठी ॻाल्हियूं यादि रखो। हर सेकेंड नयो नयो ईंदो आहे। कल्प पहिरियों बि ईअं चयो हुयो, उहा ॻाल्हि पोइ वरी कॾहिं चओ ई न। वरदाना, शांति जे दूत ठही सर्व खे शांति जो संदेश ॾियण वारो मास्टर शांति शक्ति दाता ठहो। तव्हां ॿार शांति जा मैसेंजर, शांति जा दूत आहियो। किथे बि रहंदे सदा पंहिंजे खे शांति जो दूत सम्झी करे हलो। शांति जा दूत आहियूं, शांति जो संदेश ॾियण वारा। इन सां स्वयं बि शांति स्वरूप शक्तिशाली रहंदा, ॿियनि खे बि शांति ॾींदा रहंदा। सोचो मां शांति जो दूत आहियां, त स्वयं बि शांति जो संदेश ॾियण वारो, स्वयं बि शांति में रहंदा, ॿियनि खे बि शांति ॾींदा। उहा शांति ॾियनि था, शांति ॾियो। उहा आग लॻाइनि था, पाणी विझो। इहे तव्हां शांति जे मैसेंजर मास्टर शांति शक्ति दाता ॿारनि जो कर्तव्य आहे। इहे तव्हां शांति जे मैसेंजर मास्टर शांति शक्ति दाता ॿारनि जो कर्तव्य आहे। स्लोगन आहे, जीअं आवाज़ में अचणु सहज लॻंदो आहे, वैसे आवाज़ सां परे वञण बि सहज आहे। जीअं आवाज़ में अचणु सहज लॻंदो आहे न, वैसे आवाज़ खां परे वञण बि सहज थी वेंदो।
अव्यक्त इशारों। योग में सदा लाइट हाउस माइट हाउस की स्थिति जो अनुभव करो। ज्ञान लाइट योगा माइट। ज्ञान और योग बई शक्तियों लाइट माइट संपन्न हो जाए। इन्हें के चैबो मास्टर सर्वशक्तिवान। एड़ी शक्तिशाली आत्मा केड़ी भी परिस्थिति के सेकंड में पार कर सकती है। एड़ी शक्तिशाली आत्मा जेवर ज्ञान योग जी लाइट माइट हा वो हर परिस्थिति की सेकंड में पार कर सकती है। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो। ओम शांति।